नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में भाण ब्लैक ते वेकिरो थियण ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ अलायंस ऐं आबादगारनि पारां शहर जे मुख्य स्टार चौक ते अलामती बुख हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद AC ऑफिस अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ज़फ़र खोसो, ज़ुल्फ़कार मल्ला, नजीब मुजीब ऐं ॿियनि चयो आहे त कंडियारो में भाण ब्लैक ते वेकिरो थी रहियो आहे। 1750 रुपए जो यूरिया वारी बोरी 2800 रुपए में वेकिरो थी रही है, पर भाण वेकिरो कंदड़ डीलरनि खां केर बि पुछण वारो न आहे। हिननि चयो त भाण वेकिरो कंदड़ डीलर राति जे वक़्तु वॾनि ज़मींदारनि खे भाण ब्लैक ते वेकिरो करे छॾनि था। राति जे वक़्तु भाण वेकिरो कंदड़ डीलर राति जे वक़्तु पंहिंजे गुदामनि ते भाण लाराइनि था ऐं राति जे पेट में ई भाण वेकिरो करे वञे थो। असिस्टेंट कमिश्नर अब्दुल गफूर धामरा रुगो ऑफिस ताईं महदूद है। काफ़ी ॾींहनि खां मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं, पर संदुसि एहतजाज कंहिं खे बि नज़र नथो अचे। हिननि मुतालबो कयो त भाण जो ब्लैक ते वेकिरो बंदि कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।